जनम जे दरवाज़े ते जॾहिं पहुचंदा सभ खां पहिरीं उन्हनि खे लिबास पारायो वेंदो। छा पारायो वेंदो बाबा? कपिड़ा। लिबास माना उन्हनि खे कपिड़ा। किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो त उन्हनि खे कारे कपिड़े जो कारो कपिड़ो लिबास पारायो वेंदो। उहो बि कारो कपिड़ो केॾो गरम हूंदो उनजो अंदाज़ो अथई मौलाना। उनजो अंदाज़ो हितां लॻाए पाण फरमायो त जेकॾहिं उन कारे कपिड़े खे कंहिं जबल जे मथां रखिजे न उनजी गरमाए जे करे जबल वहणु शुरू थींदो, पाणी वांगुरु वहणु ऐं ॻरणु शुरू थींदो। इहो उन लिबास जो असरु आहे। इंतिहाई ख़तरनाक बदबूदार जहन्नम वारो लिबास हिननि खे पारायो वेंदो। वरी जॾहिं अंदरि घिरंदा, हे त ॿाहिरि जो मामलो आहे, जॾहिं हिननि खे गेले जहन्नम जे दरवाज़े ते पहुचाईंदा। हाणे हिननि खे लिबास पारायो वियो। हाणे जॾहिं हिननि खे अंदरि दाख़िल कंदा, अंदरि वरी हिननि जे लाइ वरी औज़ार ॿिया तिखा लॻा पिया हूंदा। आई ॻाल्हि सम्झ में? जेके हिननि खे पाराया वेंदा, जिन साहिल खे सज़ा ॾिनी वेंदी, उन्हनि खे गेलींदा जॾहिं जहन्नम जे अंदरि पहुचायो वेंदो। उन खां बाद में अची जो हिननि खे सज़ा जेका मिलंदी, सज़ा मिलण जे करे हिन जी जेका ख़ोराक हूंदी न, ख़ोराक जहन्नमी जेके हूंदा, थूअर जो जेको वण हूंदो आहे, किन में लिखियो आहे त ट्रामे खां वधीक सख़्तु लोह जहिड़ी का शइ हूंदी जेका हिननि खे ॾिनी वेंदी, जेका हिन चॿाए सघंदा, न अंदरि ॾी सघंदा कंहिं बि क़िस्म जो। जीअं खाईंदा हाणे अंदरि वेंदा आज़ाब जहन्नम जे अंदरि, जीअं हिननि खे उछलायो वेंदो, उछलाइण सां ई ही अलाए केतिरो अरसो लिखियलु आहे त ओतिरो सड़ंदा वेंदा। 70 मरतबा उनजे जिस्म जी खल तब्दील थींदी। हिकिड़ी खल आहे उहा सड़ी वेंदी, वरी ॿी खल ईंदी, वरी उहा सड़ी वेंदी, वरी टी ईंदी, वरी उहा सड़ी वेंदी, वरी चौथी ईंदी। छो त जहन्नम जे अंदरि आहे ई अज़ाब अलाह जो। जहन्नम जे अंदरि ॿी का शइ त न आहे। हाणे अची करे फासंदा, चवंदा त हाणे असां काॾे वञूं? जहन्नम जे अंदरि जेका बाहि जी चिणगाई आहे, हितां अंदाज़ो लॻायो जहन्नम जी बाहि जो। जहन्नम जी बाहि जी जेका हिकिड़ी चिणगाई आहे, बाहि ॿारींदा आहियूं, सनी चिणगाई न उथंदी आहे जेका मथे, उहा ईअं हूंदी जीअं वॾो को ककर ऐं जबल वग़ैरह हुजे। उन जबल जेतिरो उहा जहन्नम जी बाहि जी जेका उहा चिणगाई निकिरे। 70,000 साल त हुनखे लॻंदा हेठि जेको आहे जहन्नम जे अंदरि वञी पहुचण ते। जॾहिं वञी जहन्नम जी तह जे अंदरि पंहिंजी जाइ ते पहुचे ऐं पंहिंजे सिस्टम ते अची करे पहुचे, पाण फरमायो दोज़ख वारनि खे जेका इहा ख़ोराक मिलंदी उहा थूअर जो वण हूंदो। ऐं उनजी जेका कैफ़ियत बयानु कई वई आहे, जॾहिं उन्हनि खे अज़ाब मिलंदो, उनजी जेका कैफ़ियत आहे, जेकॾहिं तव्हां असां ॾिसूं न, उन्हनि जो हथ केतिरा हूंदा, उन्हनि जो कदु केतिरो हूंदो। जीअं हाणे असां आहियूं न, ईअं न आहे। 40 गज़ त असांजी खल जेका आहे उहा थुली थी हूंदी। अलाए केतिरी असांजी ॿाहूं हूंदियूं, अलाए केतिरियूं शहरनि जेतिरियूं असांजियूं जेको आहे रानूं हूंदियूं। मथे जा वार माण्हू जा ईअं हूंदा जी दुनिया जे अंदरि घाटो जेको आहे पंहिंजो माना वण हुजे, जंगल हुजे वॾो ईअं। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम जो हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हीअं निकिरी अचे न हीअं दुनिया जे अंदरि, उनखे हीअं ॾिसी करे माण्हू अहिड़ी जाइ ते भॼी वेंदो जो चवंदो वरी हिन माण्हू जी नज़र न पवे। उहो मुंहिंजा अलाह हिन जहन्नम जी बाहि खां पनाह घुरऊं था पिया। पर पाण फरमायो पोइ जॾहिं हिननि खे सख़्तु तरह तरह जा जॾहिं अज़ाब मिलंदा, हाणे उन जहन्नम जी बाहि जे अंदरि अची करे रड़ियूं कंदा, अलाह असांखे पाणी पीआर। असां पाणी जे लाइ सफ़ा अची ख़ुश्की हिननि खे खणंदी। हाणे हिन जो पाणी कहिड़ो आहे? जेको पाणी हिननि खे किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो, जेको हे इंसान खे जेका फुरड़ी वग़ैरह थींदी आहे न, उन मां पीप जेका निकिरंदी आहे, गंद जेको अशो निकिरंदो आहे, अहिड़े क़िस्म जो जहन्नम खे जेको अज़ाब ॾिनो हूंदो, हिकिड़ी जाइ ते जमा थींदी जेका रत हूंदी, उहा हिननि खे पीआरे। तव्हां पीआरे। मुंहिंजा भाउ जहन्नमीन जी जेका कैफ़ियत बयानु कई वई रिवायत जे अंदरि, जेके विछूं जहन्नमीन खे ॾंग हणंदा, उहे उन्हनि जा गोश्त ऐं उन्हनि जी रत खाई हिकिड़े माण्हू जे मथां 70,000 नांग, 70,000 विछूं मुसलत कया वेंदा, जेके उन्हनि खे पए खाईंदा। उनजी कैफ़ियत बयानु कई वई आहे। उहो हिकिड़ो जेको विछूं हूंदो, खचर जेतिरो हूंदो ऐं वहशी जानवरनि वांगुरु पयो टपा ॾींदो, जेको उनजे जिस्म खे हर वक़्तु पयो खाईंदो हूंदो। एतिरी क़दुरु आहे जेॾी महिल इहो अज़ाब हिन जे माना शुरू थींदो, पोइ उन अज़ाब जे करे एतिरो बख़ील थींदा, पोइ पाणी घुरंदा, मुंहिंजा रब साईं हाणे असांखे पाणी अता फरमायो, असां पाणी पीऊं। उहो वञी जेको आहे जहन्नम जी बाहि जे अंदरि हिकिड़ो चश्मो हूंदो, अलाह ताला फरमाईंदो हाणे वञो हिन चश्मे जे अंदरि तव्हां वञी करे पाणी पीओ। फरमाईंदा जॾहिं उन चश्मे जे अंदरि जेॾी महिल वेंदा ऐं ईअं जो गोतो हणंदा त अंदरि हलिया वेंदा, ऐं जेॾी महिल अलाए केतिरे अरसे खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरंदा, चवंदा अॻियों जेको अज़ाब हुयो उहो हिन जे मामले में त कंहिं बि क़िस्म जो कुझु बि न आहे, हिते त अञा वधीक ख़तरनाक अज़ाब आहे। उहो पाणी जॾहिं उन्हनि जे पेट जे अंदरि वेंदो,
उन्हनि जे पायखाने वारी जाइ तां उन्हनि जे आंडनि खां वहंदो इहो निकिरंदो, उन्हनि जा जिस्म उन्हनि जूं हॾियूं इहे फाटी सख़्ती वेंदो, किन खे वारनि जे ज़रिए जनम जी बाहि जे अंदरि लटकायो वेंदो। अञा तफ़सील घणो आहे, टाइम पूरो आहे। कंहिंखे जेको आहे वारनि जे ज़रिए लटकायो वेंदो, कंहिंखे आङुरियुनि जे ज़रिए लटकायो वेंदो। हर माण्हू खे पंहिंजे महबूद सां गॾु जहन्नम जे अंदरि क़ैद कयो वेंदो, बंदि कयो वेंदो। अलाह जे तरफ़ां हुकुम थींदो, बाबा तव्हां जेके अमल कया आहिनि उन अमल जो बदिलो तव्हांखे मिलंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे तव्हां जी असांजी मर्ज़ी आहे, नेकी करणी आहे या गुनाह करणो आहे। ॾाढियां ॻाल्हायो, ॾाढियां ॻाल्हायो। अलाह जो कसम आहे, यकीन कयो, ख़ुदा जो कसम खणी करे चवां थो, ओ मुंहिंजा भाउ, ही दुनिया जेका आहे धोखे जो घर आहे, हिन जे धोखे में न भुलिजांइ। अल्लाह खे राज़ी करण जी कोशिश कर, अल्लाह जे हुक्मनि जे मुताबिक़। दुनिया तोखे कुझु बि चवे, मुला थी वियो, सूफ़ी थी वियो, बुज़ुर्ग थी वियो। अच्छा, हिकिड़ा वीचारा असां वटि ईंदा आहिनि, साईं दिलि त ॾाढी थी चवे ॾाढी रखां, पर माण्हू चवंदा यार हाणे सॼी ज़िंदगी न रखे, हाणे मौत जे भव जे करे। इहे मके जा मुशरिक चवंदा, इहे मके जा छा चवंदा? मुशरिक। शैतान त उहो ई आहे न, उन टाइम वारो बि हाणे वारो बि। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु जो पीउ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो, जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत कई, अबू तालिब। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, सो चाचा कलमो त पढ़, मुसलमान थी वञ। चई वाह, ॻाल्हि इहा आहे, तोखे मां मञां थो, बिल्कुलु तूं सचो आहे, पर हाणे जेकॾहिं हिन बीमारी वारे बिस्तरे ते कलमो पढ़ंदो, माण्हू चवंदा मौत जे भव जे करे कलमो पढ़े। छाजे करे कलमो पढ़ई बाबा? मौत जे भव जे करे कलमो पढ़ियो अथई। जीअं तव्हां ऐं असां इहा ॻाल्हि सोचींदा आहियूं, हाणे सॼी ज़िंदगी गुनाह खे चवंदा, हाणे मौत जे भव जे करे वरी ॾाढ़ी थो रखे, मौत जे भव जे करे निमाज़ थो पढ़े, मौत जे भव जे करे जेको आहे बाबा जंहिंखे जेको सम्झणो आहे सम्झनि। जॾहिं तुंहिंजो इश्क़ अलाह सां थी वियो नी, जॾहिं तुंहिंजी दिलि जी तार पंहिंजे रब सां गॾिजी वई न, पोइ तोखे हिननि जे ताननि ऐं तुनकनि जी का बि ज़रूरत महसूसु हो भली सॼो ॾियारो चवंदा वधनि। जॾहिं तुंहिंजी मोहबत पंहिंजे रब साईं सां थी वई, ऐं जॾहिं तुंहिंजो इश्क़ मदीने जे मीर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थी वियो, सॼी दुनिया हेठि खां मथे हली वञे, तोखे हुनजी का बि कंहिं बि क़िस्म जी परवाह न थींदी। हज़रत फारूक आज़म रज़ी अलाह ताला अन्हु जॾहिं वियो, शाही दस्तरखान लॻल आहे, उन शाही दस्तरखान जे अंदरि वॾा वॾा जेको आहे सो माण्हू वेठा आहिनि। हज़रत उमर साईं जी मानी खाइनि पिया, मानी खाईंदे खाईंदे उन्हनि जो जेको आहे सो गिरह हुयो हिकिड़ो, उहो गिरह खणी करे उहो दस्तरखाने जे मथां किरी पियो, त भरिसां वारो जेको सहाबी हो उन चयो, अमीरुल मोमिनीन हेॾा शाही माण्हू वेठा आहिनि, महिरबानी कयो, इहो गिरह हो तव्हां न खणो। चई मूंखे हिननि जी का बि परवाह न आहे, मुंहिंजे मदीने जे मीर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, दस्तरखान ते जेकॾहिं गिरह किरी पवे त खणी करे उहो खाइणो आहे, इन जे करे मूंखे हिननि जी परवाह न आहे। जेको हुकुम अलाह जो आहे उमर उन जे मथां अमल कंदो। अलाह खां दुआ आहे, अलाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।